हज़रत अली साईं ॾिसो एतिरी वॾी शख़्सियत आहे, एॾी वॾी हज़रत अली साईं शख़्सियत आहे। हिकिड़े दफ़े हज़रत अली साईं जेको आहे यानी जंगू काफ़ी गुज़री चुको, अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खां विया। पोइ हज़रत अली साईं जेको अखरोट खाइनि पिया, अखरोट खाइनि पिया। पोइ अखरोट वात में विझी करे पोइ हज़रत अली साईं उनखे ज़ोर ॾियनि पिया, पोइ अखरोट भॼे न पियो। वरी हज़रत अली साईं होॾा अखरोट कढी करे ॿिए पासे, छो त उमिरि इन टाइम चङी पहुची चुकी हुई। इन खां बाद वरी ॿिए पासे ज़ोर ॾिनो, वरी अखरोट जेको आहे न भॻो। पोइ हिते हिकिड़ो नौजवान हज़रत अली साईं खे ॾिसी करे थोरो खिले पियो। पोइ हज़रत अली साईं उन तरफ़ जेको मुखातिब थियो। पोइ हज़रत अली साईं चयो अच्छा तूं छाजे करे खिले थो, मां ॿुधायां तोखे। इन करे खिले थो न त ख़ैबर जे अंदरि एॾो वॾो दरवाज़ो तव्हां कीअं किरायो आहे, हिन टाइम जेको आहे तव्हां जेको आहे हिन टाइम अखरोट खे भञी नथा सघो। नौजवान खे इन करे खिले थो न त एॾी वॾी जेको आहे ताक़त एॾी तव्हांखे वॾी ताक़त हुई कुफार जे मुक़ाबले में, जो ख़ैबर जो एॾो वज़नी तव्हां दरवाज़ो किरायो आहे ऐं हिन टाइम जेको अखरोट खे जेको नथा भञी सघो। त उहो जेको नौजवान हो न उन ॾिठो त हज़रत अली साईं जेको आहे चहिरो जेको आहे बिल्कुलु ॻाढ़ो थी वियो। इन खां बाद में चई त अल्लाह जो कसम खणा त जेकॾहिं हिन टाइम ख़ैबर जी जंग लॻे उअं ई हिन दरवाज़े खे किराईंदुमि जीअं पहिरियों अल्लाह जे नबी जे ज़माने में किरायो। हे ईमान जी जेकी असांजे मथां जेको आहे ताक़त जेकी आहे मौजूदु आहे। त अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे क़रीबी जेको तालुक़ आहे त हज़रत अली साईं जो अल्लाह जे नबी साईं जी मस्जिद में हज़रत अली साईं छा कंदा हुया। हाणे ॾिसो न केतिरी हज़रत अली साईं इबादत कंदा हुया। हिन टाइम असां जो त असां जेको आहे हैदरी हूं त मुंहिंजा ॿार दोस्तो हैदरी बणणु जेको आहे चवणु आसान आहे, हैदरी चवणु आसान आहे ऐं हैदरी थियणु जेको आहे उहो तमामु वॾो ॾुखियो आहे। हाणे ॾिसो हज़रत अली साईं जे करे असां पाण खे हैदरी सॼूं था, ईअं आहे न हज़रत अली साईं जे करे असां पाण खे हैदरी सॼूं था न। हज़रत अली साईं जो आख़िरी कोट जेको मां तव्हांखे पसे मंज़र ॿुधाईंदो, कूफे जी मस्जिद में उनजो शागिर्द कुमेल, उन चयो त हज़रत अली साईं उनखे कंहिं पुछा पियो त हज़रत अली साईं ज़िंदगी कीअं गुज़ारी भला पंहिंजी, उनजो वाक़ियात को असांखे जेको ॿुधायो। उन कुमेल चयो त हज़रत अली साईं जी ज़िंदगी जेकी आहे मां ॾिठी आहे। मुंहिंजो उस्ताद बि आहे, उनजी हज़रत अली साईं जी ज़िंदगी ईअं हूंदी हुई, रातुनि खे हज़रत अली साईं ॾाढो पसंदि कंदो हुयो, रातुनि खे ॾाढो पसंदि कंदो हुयो। ऐं जंहिं टाइम राति थींदी हुई, राति पंहिंजे सनाटे में पहुची चुकी हूंदी हुई, जंहिं टाइम सभु इंसान सुता पिया हूंदा हुया, पोइ उन टाइम कूफे जी मस्जिद दरवाज़ो खुलंदो हुयो ऐं उनजे अंदरि अली बिन अबी तालिब दाख़िल थींदो हुयो। ऐं पोइ जॾहिं निमाज़ में बीहंदा हुया, निमाज़ खां फारिग थियण खां बाद में अल्लाह खां दुआ घुरंदा हुया। दुआ कहिड़ी घुरंदा हुया, या अल्लाह मुंहिंजो सफ़र जेको आहे तमामु वॾो आहे, मुंहिंजो सफ़र जेको आहे तमामु वॾो आहे ऐं मां वटि जेको आहे समर जेको आहे तमामु थोरो आहे। अल्लाह जे आॾो तहज्जुद निमाज़ में असां त हेतिरी हूंदो, पर असां जेको आहे ज़ोर असर में नथा पहुची सघूं, मग़रिब इशा में नथा अची सघूं, फजर में नथा अची सघूं। त हज़रत अली साईं जेको हेतिरे करार आहे, तहज्जुद में बीह करे निमाज़ खां बाद में कीअं कंदा हुया, रोअंदो हुया अल्लाह जे आॾो। ऐं कुमेल फरमाए थो ईअं हज़रत अली साईं रोअंदा हुया जीअं को नांग जो ॾंगेल जेको आहे रोअंदो आहे। जीअं की कंहिं इंसान खे नांग जेको आहे ॾंगे ऐं उहो कीअं बेक़रार थींदो, हज़रत अली साईं अल्लाह जे आॾो ईअं जेको आहे बेक़रार थींदा हुया ऐं ईअं जेको अल्लाह जे आॾो जेको आहे झुकंदा हुया। हज़रत अली साईं इहो पैगाम ॾियो त ॾिसो न, पूरी काइनात में ख़ालिक़ अकबर से जेको हिकिड़ो ई आहे ऐं मां ख़ुदि अली बि जेको आहे उन जे आॾो झुकंदो आहियां ऐं मां ख़ुदि अली जा मसाइल बि अल्लाह ई हल कंदो आहे। अल्लाह खां दुआ घुरनि पिया, ॿियो कंहिं घुरनि पिया, शेर ख़ुदा अल्लाह खां दुआ घुरनि पिया। यानी इहो पैगाम उम्मत खे ॾिनो त असांजा मुंहिंजा जेको मसाइल आहिनि उहे बि जेको अल्लाह हल कंदो आहे। त मुंहिंजा भाउ दोस्तो पूरी काइनात जे मथां ग़ालिब जेकॾहिं का ज़ात आहे, ग़ालिब जेकॾहिं का ज़ात आहे उहो अल्लाह जी ज़ात आहे। असांजे मसाइलनि खे, असांजी ज़िंदगी खे, असांजी मौत खे, असांजी औलाद खे, पूरे काइनात जो निज़ाम जेको आहे उहो अल्लाह जे हथ में आहे।